मुल्क में नवा सूबा ठहण वारी दवाउनि में तेज़ी अची वई आहे। उते 28वीं तरमीम जी बाज़ गश्त छा पाकिस्तान जो नक्शो बदिलाए छॾींदी? सोचियो, जेकॾहिं सुभाणे सुबुह अव्हां उथो ऐं अव्हां जो सूबो साॻियो न हुजे, जेकॾहिं सिंध हिकु न पर 5 हिसनि में विरहाइजी वञे, कराची अलॻि हुजे, हैदराबाद अलॻि हुजे, मीरपुर ख़ासि अलॻि हुजे, सखर ऐं लाड़काणो अलॻि हुजनि, पंजाब जा बि 5 यूनिट, ख़ैबर पख्तूनख्वा जा बि 4 ऐं बलोचिस्तान जा बि 4 ऐं ॻाल्हि सिर्फ़ु सूबनि जी विरासत ताईं महदूद नाहे। क़ौमी असैम्बली ख़तमु, सेनेट वाहिद वफ़ाक़ी क़ानून साज़ ऐवान, सदर खे वधीक अख़्तियार, ज़िले निज़ाम, सिधे वोट सां चूंडियल। सवाल उहो नाहे त तब्दीली केतिरी वॾी आहे, असल सवाल उहो आहे त हीउ सभु फ्रेम वर्क तयारु कीअं थियो। छा वाक़ई पाकिस्तान जी सियासत निज़ाम जो नक्शो ॿीहर ठाहिण जी तयारी थी रही आहे, या ही सिर्फ़ु हिकु तजवीज़ कयल मसूदो आहे जंहिंखे सोशल मीडिया ते 28वीं आइनी तरीम जो नालो ॾेई गर्दश करायो पियो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां GM खोखर, अवां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। अॼु जी वीडियो में हिकु नुक़्तो अवां अॻियां रखूं था, जेका नज़र ईंदड़ मसूदे में सिंध खे 5 यूनिटनि में विरहाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, सखर ऐं लाड़काणो यानी मौजूदा सिंध जो इंतज़ामी ऐं सियासी नक्शो मुकमल तौर ते तब्दील करण जी ॻाल्हि। पर उते हिकु ॻाल्हि तमामु अहम आहे, हीअ तजवीज़ आहे मंज़ूर थियल आइनी तब्दीली न। तंहिं करे सवाल करणु ज़रूरी आहे, हिन तजवीज़ जो असुल मुहाफ़िज़ छा आहे, इन जी पोयां केरु आहे, छा इन ते का बाज़ाब्ता सियासी या आइनी मुशावरत थी आहे। मसूदे में पंजाब लाइ बि 5 यूनिटनि जी तजवीज़ ॾिनी वई आहे। उत्तर पंजाब, सेंट्रल पंजाब, ॾखण पंजाब, पोटाहार ऐं बहावलपुर यानी मुल्क जी सभ खां वॾे सूबे जो मौजूदा इंतज़ामी ढांचो बि तब्दील करण जी तजवीज़ आहे। ख़ैबर पख्तूनख्वा लाइ पेशावर, हज़ारा, मालाखंड, डेरा इस्माइल ख़ान, जॾहिं त बलोचिस्तान लाइ कोइटिया, मकरान, ज़ोब, कलात जी तजवीज़ ॾिनी वई आहे। गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर बाबति बि नई आइनी इंतज़ाम जी ॻाल्हि कई पई वञे। पर असल छिरकाईंदड़ ॻाल्हि हिते शुरू थिए थी। मसूदे में सिर्फ़ु नवां सूबा यूनिट ठाहिण जी ॻाल्हि नाहे, पाकिस्तान जो वफ़ाक़ी हुकूमती निज़ाम ई तब्दील करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सदर जी चूंड सिधी तरह अवाम खां कराइण, सदर खे वफ़ाक़ी हुकूमत जो सरबराह बणाइण ऐं वफ़ाक़ी काबीना खे सदर जे मातहत करण जी तजवीज़ आहे। क़ौमी असैम्बली ख़तमु, हा अव्हां सही ॿुधो, हिन गर्दश कंदड़ तजवीज़ कयल मसूदे जो हिकु इंतिहाई एसास नुक़्तो उहो आहे त क़ौमी असैम्बली ख़तमु करे सेनेट खे वाहिद क़ानूनी साज़ ऐवान बणायो पियो वञे। वफ़ाक़ी क़ानून बजट में आइनी तरमीमूं सेनेट मां मंज़ूर थियनि। हाणे सवाल उहो आहे त जेकॾहिं हीउ निज़ाम आयो त पाकिस्तान जी मौजूदा पार्लियामानी सियासत ते उन जा कहिड़ा असर पवंदा। हीअ मामूली तब्दीली न हूंदी, हीअ वफ़ाक़ी पार्लियामानी ढांचे जी बुनियादी तब्दीली हूंदी। हाणे ज़िले हुकूमत ॾांहुं अचूं था। मसूदे में चयो वियो आहे त ज़िले नाज़म सिधी तरह अवाम जी वोटनि सां चूंडियो वञे। डिप्टी कमिश्नर ज़िले नाज़म जी मातहत हुजे, जॾहिं त ज़िले पुलिस ऑफिसर बि ज़िले अमन अमान जी मामलनि में ज़िले नाज़म सां कमु करे। तरक़ियाती फंडनि जो वॾो हिसो सिधो संओं बलदियाती इदारनि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे, यानी ताक़त इस्लामाबाद ऐं सूबाई राजधानी खां हेठि सतह ते ताईं मुंतक़िल करण जी दावा कई वई आहे। मसूदे में हिकु अलॻि वफ़ाक़ी आइनी अदालत जी तजवीज़ पिणु ॾिनी वई आहे। आइन जी तशरीह, बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ ऐं वफ़ाक़ ऐं सूबनि विच में तकरारनि जो हतमी फ़ैसिलो हिन अदालत वटि रखण जी ॻाल्हि कई पई वञे। हाणे सभ खां वॾो सुवाल उहो आहे त छा पाकिस्तान जो हीउ नओं नक्शो राति विच में तयारु थियो, या इन ते अॻे ई परदे पुठियां का मुशावरत, का मनसूबाबंदी, का सियासी सोच हली रही हुई। छा हीउ सिर्फ़ु हिकु ड्राफ्ट आहे, छा कंहिं सियासी पार्टी जो ख़्यालु आहे, या मुस्तक़बिल जी कंहिं वॾी आइनी तब्दीली लाइ इब्तिदाई फ्रेमवर्क? उहे सवाल हाणे अहम थी विया आहिनि छो त नवां सूबनि ठाहिण सिर्फ़ु नक्शे ते लकीर कढणु नाहे, उन सां वसीलनि जी विरिश, बजट, NFC नुमाइंदगी, सरकारी मुलाज़मनि, इदारनि, ज़मीनी इंतज़ामी अख़्तियार ऐं सियासी ताक़त जा बि वॾा सवाल पैदा थियनि था। छा पाकिस्तान जो नक्शो बदिलजण वारो आहे, या असांजे साम्हूं सिर्फ़ु हिकु अहिड़ो मसूदो आहे जंहिंखे 28वीं आइनी तरमीम जो नालो ॾेई बहस जो हिसो
बणायो वियो आहे। हिकु ॻाल्हि वाज़े आहे त जेकॾहिं हीअ तजवीज़ कॾहिं बाक़ाइदा आइनी अमल जो हिसो बणिजी वई त पाकिस्तान जी सियासी इंतिज़ामी वफ़ाक़ी ढांचे में ज़लज़लो अची सघे थो। पर फ़िलहाल दस्तावेज़नि खे दस्तावेज़ सम्झो, तजवीज़ खे तजवीज़ ऐं मंज़ूरी खे मंज़ूरी सम्झो, छो त सहाफ़त जो असूल आहे दावा न सबूत, अफ़वाह न तस्दीक ऐं ख़बर न तहज़ीब सां सवाल। अव्हां ॿुधायो, पाकिस्तान खे नवनि सूबनि जी ज़रूरत आहे या मज़बूत बलदियाती निज़ाम जी? कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं असांजे फेसबुक खे फॉलो करणु बि न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।